सरदार अली गौहर महार मुशर्रफ दौर में ज़िले नाज़िम घोटकी, नासिर शाह ज़िले नाज़िम सखर, फरियाल टालपुर ज़िले नाज़िम नवाब शाह, नफ़ीसा शाह ज़िले नाज़िम खैरपुर ऐं सरदार आरिफ महार ज़िले नाज़िम शिकारपुर हो। तॾहिं इहे सभई नाज़मी निज़ाम में इलाइक़े जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ पेश रहिया ऐं हाणे बि इहे सभई PP में आहिनि ऐं अवामी सियासत ख़िदमत करे रहिया आहिनि। इन में बि शक न आहे त जॾहिं बि राजूणी तोड़े सरदारी ऐं सियासी लिहाज़ खां सरदार अली गौहर महार पंहिंजे पारां जेके बि फ़ैसिला कया ऐं वक़्तु सिर क़दम खयां त उहे हालतनि वक़्त जी नज़ाकत पार्टियुनि ऐं लीडरनि सां सियासी वेझड़ाई ऐं सियासी मामला फ़हमी ऐं हिकमत अमली लिहाज़ खां घणे क़दुरु क़बूलियत वारा फ़ैसिला ऐं क़दम हुआ जिन खे इलाइक़े जी आवाम दिली तौरु क़बूलियो वियो आहे। हिन वक़्तु ॻाल्हि इहा आहे त सिंध जे बाअसर सरदार ऐं सियासतदान सरदार अली गौहर महार PP में शमूलियत अख़्तियार करे छॾी आहे, जंहिं GDA खे छॾे PP में शमूलियत ऐलान करे छॾियो, जेका संदनि बारे में माण्हुनि ऐं इलाइक़े अंदरि वोटरनि लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे, जेका संदसि बारे में सुठी साबित थींदी ऐं हू PP में रही बहितर तौरु अवामी सियासत ऐं कमकारियूं करे ॾेखारींदो। ॻाल्हि इहा आहे त ईंदड़ इलेक्शन बाबति सियासी तौरु सरदार अली गौहर महार खे पंहिंजे बारे में फ़ैसिलो करणो हो त हू PP में शमूलियत अख़्तियार करे या GDA में रहे, PP मुखालफ़नि जो साथ ॾेई ऐं PP मुखालफ़त में सियासत कंदो रहे, छाकाणि त सरदार अली गौहर महार PP खां हटी GDA जी सियासत करे रहियो हो, जंहिं ते उन जा संदसि पंहिंजे सौटु सरदार मोहम्मद बख्श महार खां पिणु सियासी रस्ता जुदारा हुआ। पर सरदार अली गौहर महार जे PP में बाज़ाब्ता तौरु ऐलान बाद सियासी रस्ता हाणे ॿिन्हिनि जा PP जे सियासत में रहंदा, जेका ॻाल्हि इलाइक़े वासियुनि ऐं वोटरनि लाइ ख़ुशी जहिड़ी रहंदी। सरदार अली गौहर महार न रुॻो घोटकी ज़िले पर सिंध जे ॿियनि शहरनि में बाअसर सियासतदान तौरु ॼातल सुञातल शख़्सियत आहे। इहा ई ॻाल्हि आहे त हफ़्ते ॾेढ खां PP सिंध जे सदर निसार खोड़ो सरदार अली गौहर महार ऐं नासिर शाह जी मुलाक़ात बाद इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त GDA अॻुवान खे PP में शमूलियत अख़्तियार करण लाइ राब्ता थिया ऐं आख़िरकार आसिफ ज़रदारी सां नासिर शाह ऐं PP सिंध जे सदर निसार खोड़ो जी मौजूदगी में सरदार अली गौहर महार PP में शमूलियत अख़्तियार करण जो बाज़ाब्ता तौरु ऐलान कयो, जंहिं ॻाल्हि ते आसिफ ज़रदारी ऐं ॿियनि दोस्तनि खेसि भलीकार सां गॾु ख़ुशी जो इज़हार कयो। उमर कोराई, मीरपुर माथेलो।